ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ आहे 14/4/2025। अॼु मिठा बाप दादा चवनि था, मीठी मीठी ॿार सुख ऐं दुख जो खेल खे तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो। अॼुकल्ह पिया सुख, अॼुकल्ह पिया दुख। बाप दुख हरण सुख ॾियण ईंदा आहिनि। बाबा दुख हरण सुख ॾियण ईंदा आहिनि। प्रश्न: कई बार कंहिं हिकु ॻाल्हि में पंहिंजी दिलि खे ख़ुशि करे मियां मिठू ठाहींदा आहिनि। उत्तर आहे, कई सम्झंदा आहिनि असां संपूर्ण ठही विया आहियूं, असां कंप्लीट तयारु थी विया आहियूं। ईअं सम्झी पंहिंजी दिलि खे ख़ुशि करे वठंदा आहिनि। इहे बि मियां मिठू ठहिणु आहे। बाबा चवंदा आहिनि, मिठे ॿार हाणे तव्हांखे ॾाढो पुरुषार्थ करिणो आहे। तव्हां पावन ठही वेंदा त पोइ दुनिया बि पावन ठही वेंदी। कि असां पावन ठहींदासीं त दुनिया बि पावन थी वेंदी। राजधानी स्थापना थींदी आहे न, हिकु त वञी न सघंदो न। असां पावन थींदासीं त पूरी दुनिया पावन थी वेंदी। राजधानी स्थापना थियणी आहे, हिकु त न वञी सघंदो आहे न। गीता, तव्हां ई माता, तव्हां ई पिता आहियो। ओम शांति। इहे ॿारनि खे पंहिंजी पहचान मिलंदी आहे। बाबा बि ईअं चवंदा आहिनि, असां सभी आत्मायूं, सभु मनुष्य ई आहियूं। असां सभी आत्मायूं, सभु मनुष्य ई आहिनि। वॾो हुजे या नंढो हुजे, प्रेसिडेंट या राजा रानी, सभु मनुष्य ई आहिनि न। त तुमी हो माता, तुमी पिता हो, इहा असांखे पहचान मिली आहे। इहा ॿारनि खे पंहिंजी पहचान मिलंदी आहे कि असां केरु आहियूं, उहो केरु आहे। बाबा बि चवंदा आहिनि कि हा, सभी आत्मायूं आहियो ऐं सभी मनुष्य बि आहिनि, कोई बि हुजे भले। हाणे बाप चवंदा आहिनि, सभी आत्मायूं आहिनि, मां पोइ सभी आत्माउनि जो पिता आहियां। इन करे मूंखे चवंदा आहिनि परम पिता, परमात्मा यानी सुप्रीम। त पहिरियों ब्रह्मा बाबा चवनि था कि असां सभु मनुष्य आहियूं, है न। पोइ शिव बाबा चवनि था कि हा, तव्हां सभु आत्मायूं आहियो, मां तव्हां आत्माउनि जो पिता आहियां, मां सुप्रीम आहियां न। ॿार ॼाणंदा आहिनि असां आत्माउनि जो बाप आहे, असां सभु भाउ आहियूं। पोइ ब्रह्मा द्वारा भाउ भेणनि जो ऊच नीच कुल ठहींदो आहे। ऊच नीच कुल ठहींदो आहे छो जी हिननि ब्रह्मा बाबा द्वारा बाबा ज्ञान ॾींदा आहिनि। पोइ कोई हिनखे धारण करे ऊच ठहींदा आहिनि, कोई कीअं ठहींदा आहिनि, जो जेतिरो धारण करे। आत्मायूं त सभी आत्मायूं आहिनि, इहे बि तव्हां सम्झंदा आहियो। मनुष्य त कुझु न सम्झंदा आहिनि, तव्हांखे बाप बि सम्झाईंदा आहिनि। बाप खे त कोई ॼाणंदो न आहे न। मनुष्य ॻाईंदा आहिनि, हे भॻवान, हे माता पिता, छो जी ऊच त हिकु ई हुजिणो खपे न। उहो आहे सभिनि जो बाप, सभिनि खे सुख ॾियण वारो। सुख दुख जो खेल खे त तव्हां ॼाणंदा आहियो। मनुष्य त सम्झंदा आहिनि हाणे सुख, हाणे दुख। इहे न सम्झंदा आहिनि अॼुकल्ह सुख, अॼुकल्ह दुख। सतो प्रधान, सतो रजो तमो। शांति धाम में सभु आत्मायूं आहिनि त हुते सभु सचो सोनो आहिनि, अलाए उन्हनि में न आहे। भल पंहिंजो पंहिंजो पाठ भरियलु आहे, परंतु आत्मायूं सभु पवित्र रहंदियूं आहिनि परम धाम में। अपवित्र आत्मा कोई हुते रही न सघे। हिन समय पोइ कोई बि पवित्र आत्मा हिते न थी सघे। तव्हां ब्राह्मण कुल भूषण बि पवित्र ठही विया आहियो न। तव्हां हाणे पंहिंजे खे देवता चई न सघंदा आहियो। उहा आहिनि संपूर्ण निर्विकारी देवता। तव्हांखे थोरी संपूर्ण निर्विकारी थींदासीं, भल कोई बि हुजे सवाइ देवताउनि जे, कंहिंखे चई न सघंदा आहियूं। इहे ॻाल्हियूं बि तव्हां ई ॿुधंदा आहियो ज्ञान सागर जे मुख सां। इहे बि ॼाणंदा आहियो ज्ञान सागर हिकु ई बार ईंदा आहिनि। मनुष्य त पुनर्जन्म वठी पोइ ईंदा आहिनि न, है न। ज्ञान सागर बाबा त हिकु बार ई ईंदा आहिनि। मनुष्य त पुनर्जन्म वठी पोइ ईंदा आहिनि। कोई ज्ञान ॿुधी करे विया, संस्कार खणी विया त पोइ ईंदा आहिनि।
अची करे ॿुधंदा आहिनि। बाबा जे ज्ञान में कोई वेंदो आहे एडवांस पार्टी में, पोइ अची करे ॿुधंदा आहिनि। सम्झो 6-8 वर्ष वारो हूंदो त कोई में सुठी सम्झ बि अची वेंदी। आत्मा त उहा ई आहे न, ॿुधी करे उन्हनि खे सुठो लॻंदो आहे। आत्मा सम्झंदी आहे असांखे, पोइ वरी खां बाप जी उहो ई ज्ञान मिले थो न, अंदर में ख़ुशी थींदी आहे। ॿियनि खे बि सिखलाइण लॻी वेंदा आहिनि, फुर्त थी वेंदा आहिनि। जीअं लड़ाई वारा उहो संस्कार खणी वेंदा आहिनि त नंढेपन में हुन ई कम में ख़ुशी सां लॻी वेंदा आहिनि न। हाणे तव्हांखे त पुरुषारत करे नई दुनिया जो मालिक ठहिणो आहे। तव्हां सभिनि खे सम्झाए सघंदा आहियो या त नई दुनिया जो मालिक ठही सघंदा आहियो। तव्हां सभिनि खे सम्झाए सघंदा आहियो या त नई दुनिया जो मालिक ठही सघंदा आहियो या शांतीराम जे मालिक ठही सघंदा आहियो। बाबा चईंदा आहिनि हाणे सभिनि खे मुक्ति, जीवन मुक्ति जी स्टैम्प लॻाए त के स्वर्ग जहिड़ी दुनिया में अचिणो ई न आहे त उहे इन ॻाल्हियुनि में इंट्रस्ट बि न ॾेखारींदा। बाबा चवनि था तव्हां सभिनि खे सम्झाए सघंदा आहियो या त नई दुनिया जा मालिक ठही सघंदा आहियो या शांतीराम जा मालिक ठही सघंदा आहियो। शांतीराम असांजो घरु आहे, जितां खां तव्हां हिते आया आहियो पाठ वॼाइण। इहे बि कोई ॼाणंदा न आहिनि, सॼी आत्मा जो ई पतो न आहे। तव्हांखे बि पहिरियों इहो थोरी पतो हुयो कि असां निराकारी दुनिया सां हिते आया आहियूं, असां बिंदी आहियूं। सन्यासी माण्हू भर चईंदा आहिनि ब्रिकुटी जे विच में चमकंदो आहे अजब सितारो, पोइ बि ॿुधी में त वॾो रूप ई ईंदो आहे न। सालिग्राम चइण सां वॾो रूप सम्झी वठंदा आहिनि। आत्मा सालिग्राम आहे। यज्ञ रचंदा आहिनि त उन में बि सालिग्राम वॾा वॾा ठाहींदा आहिनि। पूजा जे समय सालिग्राम वॾो रूप ई बुद्धि में रहंदो आहे। बाबा चईंदा आहिनि इहो सॼो अज्ञान आहे। ज्ञान त मां ई अची करे तव्हां सभिनि खे ॿुधाईंदो आहे, ॿियो कोई दुनिया भर में ॿुधाए न सघे। ये कोई सम्झाईंदो न आहे कि आत्मा बि बिंदी, परमात्मा बि बिंदी। उहो त अखंड ज्योति स्वरूप ब्रह्म चई ॾींदा आहिनि, है न। दुनिया में असांखे कॾहिं सम्झायो कि आत्मा बिंदी, परमात्मा बिंदी। उहो त चईंदा आहिनि अखंड ज्योति स्वरूप ब्रह्म खे भॻवानु सम्झी वठंदा आहिनि, पोइ पंहिंजे खे भॻवानु चई छॾंदा आहिनि। चईंदा आहिनि असां पाठ वॼाइण लाइ नंढी आत्मा जो रूप धरंदा आहियूं। ब्रह्म खे भॻवानु चई वठंदा आहिनि, पोइ पंहिंजे खे बि भॻवानु चई छॾंदा आहिनि। असां बि भॻवानु, ब्रह्म बि भॻवानु। पोइ चईंदा आहिनि हीअ त असां पाठ वॼाइण लाइ नंढो आत्मा जो रूप धरंदा आहिनि, पोइ वॾी ज्योति में लीन थी वेंदा आहिनि। लीन थी वञे त पोइ छा, पाठ बि लीन थी वञे। पोइ त ईअं चई न सघंदा आहियूं बनी बनाई बन रही है न। पोइ त चई न सघंदा आहियूं कि उहा ई आत्मा आहे। केतिरो रॉन्ग आहे। हाणे बाप अची करे सेकेंड में जीवन मुक्ति ॾींदा आहिनि, पोइ अधु कलाक पोइ सीढ़ी उतरंदा जीवन बंद में ईंदा आहिनि। पोइ बाप अची करे जीवन मुक्त ठाहींदा आहिनि। इन करे उन्हनि खे सर्व जो सदगति दाता चइबो आहे। त जो पतित पावन बाप आहे उन्हनि खे यादि करिणो आहे। उन्हनि जी यादि सां ई तव्हां पावन ठहींदव, न त ठही न सघंदव। ऊच हिकु बाप ई आहे। कई सम्झंदा आहिनि असां संपूर्ण थी वियासीं, असां कंप्लीट तयारु आहियूं। ईअं सम्झी पंहिंजी दिलि खे ख़ुशि करे वठंदा आहिनि। इहे बि मियां मिठो ठहिणु। बाबा चईंदा आहिनि मिठे ॿार हाणे ॾाढो पुरुषारत करिणो आहे, पावन ठही वेंदा त पोइ दुनिया बि पावन खपे न। हिकु त थी न सघे। कोई केतिरी बि कोशिशि करे कि असां जल्दी कर्माती थी वञूं, परंतु थींदो न। हिते त राजधानी स्थापना थियणी आहे। भले कोई स्टूडेंट पढ़ाई में ॾाढो होशियारु थी वेंदो आहे, परंतु इम्तिहान त टाइम ते ई थींदो न। इम्तिहान त जल्दी थी न सघे। इहे बि ईअं ई आहे, है न। इम्तिहान त टाइम ते ई थींदो, इम्तिहान त जल्दी न थी सघंदो न। इहे बि ईअं ई आहे। जॾहिं समय थींदो त
तॾहिं तव्हांजी पढ़ाई जी रिज़ल्ट निकिरंदी। केतिरो बि सुठो पुरुषार्थी हुजे, ईअं चई न सघंदा असां कंप्लीट तयारु न। 16 कलश संपूर्ण कोई आत्मा हाणे ठही न सघंदी आहे। ॾाढो पुरुषार्थ करिणो आहे। पंहिंजी दिलि खे सिर्फ़ु ख़ुशि न करिणो आहे कि असां संपूर्ण ठही वियासीं, न, संपूर्ण ठहिणो ई आहे अंत में, मियां मिठो न ठहिणो आहे। हीअ त सॼी राजधानी स्थापना थियणी आहे। हा, एतिरो सम्झंदा आहियूं, बाक़ी थोरो सो टाइम आहे। मूसल बि निकिरी विया आहिनि। इन्हनि ठाहिण में पहिरियों टाइम लॻंदो आहे, पोइ प्रैक्टिस थी वेंदी त पोइ झटि ठाहे वठंदा आहिनि। इहे बि सभु ड्रामा में नूंद आहे। विनाश जे लाइ बॉम्ब्स ठाहींदा रहंदा आहिनि। गीता में बि मूसल अक्षर आहे। शास्त्रनि में पोइ लिखी छॾियो अथनि पेट खां लोहो निकितो, पोइ छा छा थियो। इहे सभु कूड़ियूं ॻाल्हियूं आहिनि। बाप अची करे सम्झाईंदा आहिनि। उन्हनि खे मिसाइल्स चइबो आहे न। हाणे हिन विनाश खां पहिरियों असांखे तमो प्रधान खां सतो प्रधान ठहिणो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि असां आदि सनातन देवी देवता धर्म जा हुयासीं, सचा सोना हुयासीं न। भारत खे सचखंड चईंदा आहियूं। हाणे कूड़ खंड ठही वियो आहे न भारत। सोनो बि सचो ऐं कूड़ो थींदो आहे। सोनो बि सचो ऐं कूड़ो थींदो आहे न। हाणे तव्हां ॿार ॼाणे विया आहियो बाप जी महिमा छा आहे। उहो मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे, सत्य आहे, चैतन्य आहे। सोनो बि सचो ऐं कूड़ो थींदो आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो बाप जी महिमा छा आहे। उहो मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहे, सत्य आहे, चैतन्य आहे। अॻियां त सिर्फ़ु गायन हुयो, हाणे त तव्हां सम्झंदा आहियो कि बाबा सॼे गुण असां में भरनि था। बाप चईंदा आहिनि कि पहिरियों यादि जी यात्रा करो, मूंखे यादि करो, तव्हांजा सभु विक्रम विनाश थी वेंदा। मुंहिंजो नाम ई आहे पतित पावन। ॻाईंदा बि आहिनि न, हे पतित पावन अचो, परंतु उहो छा अची करे कंदो इहे न ॼाणंदा आहिनि। हिकु सीता त न हूंदी न। तव्हां सभु आत्मायूं सीतायूं आहियो। मां तव्हांजो परमात्मा राम आहियां। बाप तव्हां ॿारनि खे बेहद में वठी वञण लाइ बेहद जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। तव्हां बेहद जी बुद्धि सां ॼाणंदा आहियो कि मेल ऐं फीमेल सभु सीतायूं आहिनि। तव्हां बेहद जी बुद्धि सां ॼाणंदा आहियो कि मेल ऐं फीमेल सभु सीतायूं आहिनि। सभु रावण जी क़ैद में आहिनि। बाप राम अची करे सभिनि खे रावण जी क़ैद सां कढंदा आहिनि। सभु रावण जी क़ैद में आहिनि। बाप राम अची करे सभिनि खे रावण जी क़ैद सां कढंदा आहिनि। रावण कोई मनुष्य न आहे, इहे बि सम्झाइबो आहे। हर हिक में 5 विकार आहिनि, हिन करे रावण राज्य चइबो आहे। नाम ई आहे विशियस वर्ल्ड, उहो आहे वाइसलेस वर्ल्ड। ॿई अलॻि अलॻि नाम आहिनि, विशियस वर्ल्ड ऐं वाइसलेस वर्ल्ड, ॿई अलॻि अलॻि नाम आहिनि। इहो आहे वैशालय, उहो आहे शिवालय। इहो आहे वैशालय, उहो आहे शिवालय। ये विशियस वर्ल्ड आहे वैशालय, उहो वाइसलेस वर्ल्ड आहे शिवालय। निराकारी दुनिया जी ये लक्ष्मी नारायण मालिक हुया। इन्हनि जे अॻियां विकारी मनुष्य अची करे मथो टेकंदा आहिनि। विकारी राजायूं हुन निर्विकारी राजनि जे अॻियां मथो टेकंदा आहिनि। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो मनुष्य खे कल्प जी आयु जो पतो ई न आहे। त सम्झी कीअं सघे कि रावण राज्य कॾहिं खां शुरू थींदो। मनुष्य खे कल्प जी आयु जो पतो ई न आहे, त सम्झी कीअं सघे कि रावण राज्य कॾहिं खां शुरू थींदो। अधु अधु थियणो खपे न। राम राज्य रावण राज्य कॾहिं खां शुरू करो। मुंझियारो करे छॾी अथनि। छो मुंझियारो थियो आहे? हिन जो कारण आहे कल्प जी आयु लाखों वर्ष करे छॾी अथनि जो पतो ई न आहे। कोई लख चईंदो आहे, कोई 1000 चईंदो आहे, कोई छा चईंदो आहे। हाणे बाबा सम्झाईंदा आहिनि हिन जो टाइम त 5000 वर्ष जो चक्कर फिरंदो रहंदो आहे।
हाणे तव्हांखे पतो आहे कि असां 84 जो पाठ वॼाईंदा आहियूं, पोइ असां वेंदा आहियूं घर। सत्य त्रेता में बि पुनर्जन्म वठंदा आहिनि, उहे आहिनि राम राज्य। पोइ रावण राज्य अचिणो आहे। हार जीत जो खेल आहे न। तव्हां जीत पाईंदा आहियो त स्वर्ग जा मालिक ठहींदा आहियो, हार खाईंदा आहियो त नर्क जा मालिक ठहींदा आहियो। स्वर्ग अलॻि आहे। कोई मरंदो आहे त चईंदा आहिनि स्वर्ग पधारियो। हाणे तव्हां थोरी चईंदव, तव्हां ॼाणंदा आहियो स्वर्ग कॾहिं थींदो, त उहो त चई ॾींदा आहिनि ज्योति ज्योत में समायो निर्वाण वियो। तव्हां चईंदव ज्योति ज्योत त कोई समाए न सघंदो आहे। सर्व जो सदगति दाता त हिकु ई आहे। स्वर्ग सत्य खे चइबो आहे। हाणे नरक आहे। भारत जी त ॻाल्हि आहे, बाक़ी मथे में कुझु न आहे। दिलवाड़ा मंदिर जे मथे में स्वर्ग ॾेखारियो आहे न, त मनुष्य सम्झंदा आहिनि बराबरि मथे ई स्वर्ग आहे। अरे मथे छत में मनुष्य कीअं हूंदा, बुद्धू ठहिरिया न। हाणे तव्हां क्लियर करे सम्झाईंदा आहियो, तव्हां ॼाणंदा आहियो हिते ई स्वर्गवासी हुया, हिते ई नरकवासी ठहींदा। हाणे पोइ स्वर्गवासी ठहिणो आहे, इहा नॉलेज ही नर सां नारायण ठहिण जी आहे। कथा बि सत्यनारायण ठहिण जी ॿुधाईंदा आहिनि। राम सीता जी कथा न चईंदा आहिनि, इहा आहे नर सां नारायण ठहिण जी कथा। त माण्हुनि खे असां ॿुधाए सघंदा आहियूं, जॾहिं राधे कृष्ण जो महल हिते ॾेखारींदा आहिनि, चईंदा आहिनि न कृष्ण जो मथुरा वृंदावन बरसाना चईंदा आहिनि इहा राधे कृष्ण जी नगरी आहे। त जॾहिं रहंदा हिते त स्वर्ग किथां मथे हूंदो है न। त बाबा चईंदा आहिनि त उन्हनि खे सम्झाए सघंदा आहियो। सत्यनारायण जी कथा चईंदा आहियूं न, राम सीता जी कथा न, इहा आहे नर सां नारायण ठहिण जी कथा। ऊचती ऊची लक्ष्मी नारायण जो आहे न, उहो पोइ बि 2 कलाक कम थी वेंदी। पुरुषार्थ ऊच पद पाइण जो कबो आहे। पोइ अगरि न कंदा आहिनि त वञी करे चंद्रवंशी ठहींदा आहिनि। भारतवासी पद ठहींदा आहिनि त पंहिंजे धर्म खे भुलिजी वेंदा आहिनि। क्रिश्चन बसि सतो खां तमो ठहींदा आहिनि, पोइ बि क्रिश्चन संप्रदाय जा आहिनि। आदि सनातन देवी देवता संप्रदाय वारा त पंहिंजे के हिंदू चई ॾींदा आहिनि। इहे बि न सम्झंदा आहिनि कि असां असुल देवी देवता धर्म वारा आहियूं। जेका ख़ुदि खे हिंदू सम्झंदा आहिनि, उहे असुल ईअं बि न सम्झंदा आहिनि कि असां असुल देवी देवता धर्म जा आहियूं। वंडर आहे न। तव्हां पुछंदा आहियो हिंदू धर्म कीअं स्थापना कयो, त मूंझंदा आहिनि। देवताउनि जी पूजा कंदा आहिनि त देवता धर्म जा ठहिरिया न, परंतु सम्झंदा न आहिनि। इहे बि ड्रामा में नूंद है न। देवताउनि जी पूजा कंदा आहिनि त देवी देवता धर्म जा ठहिरिया न, परंतु सम्झंदा न आहिनि। इहे बि ड्रामा में नूंद आहे कि उन्हनि जो न सम्झण बि ड्रामा में नूंद आहे। तव्हांजी ॿुधी में सॼी नॉलेज आहे। तव्हां ॼाणंदा असां पहिरियों सूर्यवंशी हुयासीं, पोइ ॿिया धर्म ईंदा आहिनि, असां पुनर्जन्म वठंदा आया आहियूं न। तव्हां में बि कोई यथार्थ रीति ॼाणंदा आहिनि। स्कूल में बि कोई स्टूडेंट जी ॿुधी में सुठी रीति वेहींदो आहे, कोई जी ॿुधी में कमु वेहींदो आहे। हिते बि जो नापास थींदा आहिनि उन्हनि खे क्षत्रिय चइबो आहे। चंद्रवंशी में हली वेंदा आहिनि। 2 कलाक कम थी वेंदी आहे, संपूर्ण ठही न सघनि। तव्हांजी ॿुधी में हाणे बेहद जी हिस्ट्री जोग्राफी आहे, उहा स्कूल में त हद जी हिस्ट्री जोग्राफी पढ़ाईंदा आहिनि। इहे कोई मूल वतन सूक्ष्म वतन खे थोरी ॼाणंदा आहिनि। स्कूलनि में त उहे ई लड़ाई झगड़े वारी कहानी ॿुधाईंदा रहंदा, हिस्ट्री रखंदा। बाबा त असांखे केॾी सुठी हिस्ट्री ॿुधाईंदा आहिनि कि पहिरियों हिन सृष्टि जे स्वर्ग हुयो। मूल वतन सूक्ष्म वतन खे थोरी ॼाणंदा आहिनि। साधु संत आदि कंहिंजी बि ॿुधी में न आहे। तव्हांजी ॿुधी में आहे। मूल वतन में आत्मा ई रहंदियूं आहिनि। इहे स्थूल वतन आहे। तव्हांजी ॿुधी में सॼी नॉलेज आहे। इहे सुदर्शन चक्रधारी सेना वेठी आहे।
ये सेना बाप खे ऐं चक्र खे यादि कंदी आहे। तव्हांजी बुद्धि में ज्ञान आहे, बाक़ी कोई हथियार आदि त न आहे न। ज्ञान सां स्व जो दर्शन थियो। बाप रचयिता जो रचना जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॾींदा आहिनि। हाणे बाप जो फरमान आहे कि रचयिता खे यादि करो त विक्रम विनाश थी वेंदा। जेतिरो जो स्वदर्शन चक्रधारी ठहींदो, ॿियनि खे बि ठाहींदो। जो जास्ती सर्विस कंदो उन्हनि खे जास्ती पद मिलंदो। स्वदर्शन चक्रधारी ठहो, सर्विस करो त जास्ती पद पाईंदो। ये त कॉमन ॻाल्हि आहे न। बाप खे भूले ई गीता में श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो। बाप खे भुलिजंदे ई गीता में श्री कृष्ण जो नाम विझी छॾियो अथनि। श्री कृष्ण खे सभिनि जो बाप न चईंदासीं। वरसो बाप सां मिलंदो आहे। पतित पावन बाप खे चईंदा आहियूं। उहा जॾहिं अचे तॾहिं असां वापसि शांति धाम में वञूं। मनुष्य मुक्ति जे लाइ केतिरो मथो मारंदा आहिनि। तव्हां केतिरो सहज सम्झाईंदा। चओ पतित पावन त परमात्मा आहे, पोइ गंगा में सनानु करणु छो वेंदा आहियो? गंगा जे कंढे ते वञी करे वेंदा आहियो कि उते ई मरी वञो? पहिरियों बंगाल में जॾहिं कोई मरण वारो हूंदो हुयो त गंगा में वञी करे हरी बोल कंदा हुया। सम्झंदा हुया ये मुक्त थी विया। हाणे आत्मा त निकिरी वई, उहो त पवित्र ठही वई न। वो तो पवित्र ठही न, है ना। अगरि उहो चए कि भई कि हिन जो शरीर असां हरी बोल करे छॾंदासीं मरण ते, चईंदा आहिनि त गंगा में वञी करे हरी बोल कंदा हुया। सम्झंदा आहिनि मुक्ति थी। हाणे आत्मा त निकिरी वई न, हुन जो शरीर खे थोरी मुक्ति कराइणी आहे। आत्मा खे पवित्र ठाहिण वारो त हुन जो बि परमात्मा ई आहे। उन्हनि खे पुकारंदा रहंदा आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त विक्रम विनाश थी वेंदा। बाप अची करे पुराणी दुनिया खे नयो ठाहींदा आहिनि, बाक़ी नई रचंदा न आहे। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। दाना जे लाइ मुख्य सार। बाप में जो गुण आहिनि उहे स्वयं में भरणा आहिनि। इम्तिहान खां पहिरियों पुरुषार्थ करे स्वयं खे कंप्लीट पावन ठाहिणो। हिकदमि अपवित्रता जी अविद्या थी वञे। इन में मियां मिठू न ठहिणो। भाव चवंदा हिन में मियां मिठू न ठहिणो आहे, कंप्लीट पावन ठहिणो आहे। इहो आहे सुदर्शन चक्रधारी ठाहिणो आहे। बाप ऐं चक्र खे यादि करिणो आहे। असांखे सुदर्शन चक्रधारी ठहिणो आहे। बाप ऐं ठहिणो बि आहे ऐं ठाहिणो बि आहे। बाप ऐं चक्र खे यादि करो। बेहद बाप द्वारा बेहद जी ॻाल्हियूं ॿुधी करे पंहिंजी बुद्धि बेहद में रखणी, न कॾहिं बि हद में न अचे। सदा बेहद हद में न अचिणो आहे। वरदान स्वस्थिति द्वारा परिस्थितियुनि ते विजय प्राप्त करण वारा संगम योगी विजयी रतन ठहो। परिस्थितियुनि ते विजय प्राप्त करण जो साधन आहे स्वस्थिति, है न। परिस्थितियुनि जे ते विजय प्राप्त करण जो साधन आहे स्वस्थिति। ये देह बि पर आहे, स्व न आहे। स्वस्थिति व स्वधर्म सदा सुख जो अनुभव कराईंदी आहे। स्वस्थिति व स्वधर्म सदा सुख जो अनुभव कराईंदी आहे। ऐं प्रकृति धर्म अर्थात पर धर्म या देह जी स्मृति के न के प्रकार जे दुख जो अनुभव कराईंदी आहे। मतिलबु देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव जे कारण कोई दुख जो अनुभव थींदो आहे त जो सदा स्वस्थिति में रहंदो आहे उहो सदा सुख जो अनुभव कंदो आहे। उन वटि दुख जी लहर अची न सघे। जो सदा स्वस्थिति में रहंदो आहे
हू सदा ई सुख जो अनुभव कंदो आहे, हुन वटि दुख जी लहर अची न सघे। उहो संगम युगी विजयी रतन ठही वेंदा आहिनि। संगम युगी विजयी रतन ठही वेंदा आहिनि जो स्वस्थिति में रहंदा आहिनि। पर स्लोगन आहे परिवर्तन शक्ति द्वारा व्यर्थ संकल्पन जे भाव जो फोर्स समाप्त करो। परिवर्तन शक्ति द्वारा व्यर्थ संकल्पन जे भाव के समाप्त करो। अव्यक्त इशारो कंबाइंड रूप जी स्मृति सां सदा विजयी ठहो। माण्हू चवंदा आहिनि जाते ॾिस ओॾे तां ई तां। असां चवंदा आहियूं कि असां जो कंदा आहियूं, जाते वेंदा आहियूं, बाप सां गॾु ई आहियूं, अर्थात तूं ई तूं। माण्हू चवंदा आहिनि जाते ॾिस तूं ई तूं। असां चवंदा आहियूं असां जो कंदा आहियूं, जाते वेंदा आहियूं, बाप साथ ई आहे, अर्थात तूं ई तूं। बाबा असां सां गॾु आहिनि। जाते असां वेंदा आहियूं, बाबा साथ आहिनि। उहो चवंदा आहिनि जाते ॾिस तूं ई तूं। असां चवंदा आहिनि जाते असां वेंदा आहियूं, जो असां कंदा आहियूं, बाप असां सां गॾु आहे। जीअं कर्तव्य साथ आहे, ईअं हर कर्तव्य कराइण वारो बि सदा साथ आहे। करनहार ऐं करावनहार ॿई कंबाइंड आहिनि। करनहार ऐं करावनहार, महात्मा करनहार, बाबा करावनहार, असां ॿई कंबाइंड आहियूं। अच्छा, ओम शांति। बाबा की यादि करो। बाबा अॼु असांखे मुख्य ॻाल्हि ॿुधाई कि हाणे असांखे संपूर्ण पावन ठहिण जो पुरुषार्थ करिणो, मियां मिठू न ठहिणो। छो जो जॾहिं असांजी संपूर्ण पावन स्थिति अची वेंदी, समय ते असांजो एग्ज़ाम थींदो न, त असां हिते रही न सघंदा आहियूं। त मतिलबु हिते आहियूं त मतिलबु अञा कुझु मार्जन आहे, त उहा पूरी करणी आहे। त बाबा चई हिन जो पुरुषार्थ करो, ख़ुदि खे ऐं परिस्थितियुनि ते स्वस्थिति द्वारा विजयी ठाहियो। बाप खे यादि करो, सुदर्शन चक्रधारी ठहो। परिवर्तन शक्ति द्वारा व्यर्थ संकल्पन जे भाव खे समाप्त करो। बाबा ऐं तव्हां सदा ये यादि रखो। अच्छा, ओम शांति।